अच्छा डबल कंदे ना बस हवा घणा देव सर 60 रुपयो हाणे हल वरी साम्हूं होटल आहे हाँ तोखे चांहि बि पीआरियां दूध पती चांहि चाय जा तो सही हुजे उते पी आए चरियो आहे जीलानी चांहि मशहूर आहे हिनजी शादी हाल वारे जी अब आए थी उस्ताद बकाया ॾेवा कीअं हुयो छा हाल आहे ख़ुशि हो ॻाल्हि ॿुधो ओए संबोसा तमामु बहितरीनु अथव VIP संबोसा अथव वॾा टेस्टी अथव मां बि खाधा हिनखे बि मां खाराया न हुया पैसा मां चई संबोसा खाराया मां टेस्टी अथव संबोसा ठीकु आहे हिन को खाइजो हलियो हली हलिया होॾे वेहूं था हवा सोट छा हाल आहे ॻाल्हि ॿुध हे साम्हूं संबोसा वारो आहे न वॾा टेस्टी संबोसा अथसि यकीन करे मां बि खाधा हिनखे बि मां खाराया पैसा कोन हुयसि मांखे चए तूं खाराए अॼु टेस्टी अथव संबोसा हेॾो खाइजो हली अच चांहि पीए अच साईं अस्सलाम वालेकुम हाफ़िज़ साईं ख़ुशि आहियो ख़ैर कहिड़ी था ठीकु आहे ॿियो ख़ैर आहे यार मौली साहब हिन जा संबोसा वॾा टेस्टी थी ज़बरदस्त टेस्टी हिनखे बि मां खाराया न हा मांखे चए संबोसा खाराए पैसा कान न पोइ हिनखे बि मां खारायो 50 रुपया बिल भरियो टेस्टी त संबोसा हेॾो खाइजांइ अच तोखे चांहि पीआरियां अच हलिया हलिया हवा छा हाल आहे संगत वालेकुम ख़ुशि आहियो खैर बाहर मदन में खैर खैर ॻाल्हि ॿुध हेॾी हो साम्हूं संबोसा वारो आहे न हां वॾा संबोसा टेस्टी अथसि यकीन करे हाणे मां खाधा हिनखे बि मां खाराया मां चयो हल ग़रीब आहे कढ हूंदो आहे सॼो ॾींहुं मुंहिंजे कढ हूंदो आहे जिते चांहि पीआं संबोसा खावां पकोड़ा खावां मूंसां गॾु हूंदो आहे हाणे मां भरियो मां 50 बाक़ी संबोसा टेस्टी अथव तव्हां खाईंदव मज़ो अची वेंदो आहे यार संबोसा वारी ॻाल्हि वी आई ॿुधाई पर हिन वटि कॾहिं पैसा न हूंदा थी जहिड़े ॾींहं बि घरों ईंदो ई न सुञो थियो हुई थी अलाह जो कसम है न हा हा बस छा कयूं ने भागो से भागो यार हमरे निर्णय में लॻल आहे अच न अच चांहि पीए हिन नाराज़ छो थो थिए अच न हेड़े यार खे छॾ बाबा अच चांहि पीए अच कॾहिं चांहि जी सलाह हणंदी चांहि फिकी पींदे मिठी मिठी पी आए केड़ो शुगर आ यार जलील चाल चाल आवा वे सो खुश आ उगाओ संबोसा हां संबोसा नारो आहे न वॾा टेस्टी संबोसा अथव हां जबरदस्त संबोसा हिनखे मां खाराया न पैसा कोन हुयसि हां मां खाराया कोन अस न पैसा इंगिया जो सफा केर ए यार हाणे मुंहिंजो मांखे चए खाराए नमो करो रोज मां बिल भरींदो न हिनजो 10 रुपए भी न थे खीसे में ना कोन हुयसि चए पियो यार मां वटि रुपए ई कोन्हे बुख बि लॻी आहे संबोसा टेस्टी आहिनि महिरबानी के खाराए पोइ मां चयो यार जहिड़ो हाल तोखे खाराया थो पर संबोसा वॾा टेस्टी अथव पिन चवे तो वनी शहर में अच्छा यार हलो हेड़ो हितो हल मेरा तो खराब थी भाई हलो था न ओॾे वेही चांहि तोखे न पींदे चांहि अरे हिनजी चांहि वरी मशहूर थी होटल वारी छॾ चांहि खे बस मां वेंदुमि छो बस मां न पींदुमि चांहि पी न चरियो आहे वे चांहि पी वे अरे हिकिड़ो संबोसो खारायो तूं 11 ॼणनि खे हुतो घोटी हेतिरे ॾसींदो आहियूं अरबू लंघा पोइ दोल गिच में जो बाज़ार में लॻी पओ न पोइ तोखे बि आया हुए नक हुजे त कॾहिं पाण बि त ख़र्च कर न असां नौकरियूं तुंहिंजा रोज़ चांहि पीआयूं संबोसा पीआई अच्छा कपिड़ा पाए घरों थो निकिरे शर्म नथो अचे शर्म नथो अचे मां तोखे पहिरें पूंदा खाराया पाण वठी ईंदा हो न इहा यारी आहे माना रोज़ तोखे हाफ पीआयूं यारी आहे कॾहिं तूं बि बिल भरे बिल भर बस ये तके तो को यार वेठो होटल ते वनी उते चाय पिया लोगा बेड़ा लोगा शर्म नथी लोगो मां बियो न त छा तोखो वडी तो लोगो आए कोन जिंदगी में पहिरियों दफ़ो काथे बिल भरियो थी याद अथी बाबा तोर संगत को बस मां हलां तो ॿीहर मारे फोन न कजई हा न कदो मां हल 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 ए बाबा हिनखे संबोसा मां खाराया मां पैसा कोन हुयसि सब के कारण सो तो करे थे शैतानी करे शैतानी छाजी तू कदी बिल भरना छाजी आंगू तो यारी थी रोज असा बिल भरियो तू जो छो शर्म भरी दो मने बस ना हां भरी दो छ मां छा लावा हिन वटि पैसा कोन हुया पोइ संबोसा वारे खे बिल मां ॾिनो मां संबोसो खारायो मां छो खुदा मोकार क्यों थी खानो खराब क्यों थी छो खुदा खानो खराब 30 रुपए जो संबोसो खाराए तो सजी खलक के बुधाए तो थे छा थी इहो तोखे सबक आहे जेको रोज़ ॿियनि जूं चांहियूं ऐं संबोसा खाए थो न बिल न भरींदो आहे न इहा तोखे सज़ा आहे लूसी हल हाणे हल अब तू मोट न माजी कढा काढे तू मां हेॾे वञा थो न हेॾे वञा साईं छा हाल आहे भई ख़ुशि आहियो बीहो न कमु आहे तव्हां साईं ॿियो ख़ैर आहे साईं ख़ुशि आहियो हे साईं यार आहे मुंहिंजो हिन वटि पैसा न हूंदा अॼु संबोसा मां खारायां साईं अलाह संबोसा वॾा टेस्टी अथव साईं वॾो
यार घुरे तो पादर पादर तो लाए वतो माए ना छो खोड़ थी आया वजो सॼे नहीं होटल में तुमने भी यार तो सा न खाई तुम न घुम तुम न वञ न टर न खुदा जी का मार पे खुदाई का मार पे बेल जा वतो चायूं पींदा समोसा पाण बिल न भरियो शाम जो तड़ू करे होटल ते अचो था वेहण लाख जी लानत थी ने भागा अल्लाह अल्लाह वॾा नाले अल्लाह जे को अटल लप चांवरनि जी लप को 10-20 ॾेई छॾा बा सुणी हिकिड़ो मिंट अबा घर कोई कोने बाबा ॿार विया आहिनि सभु माइटनि ॾे अल्लाह जे नाले ते बाबा कुझु त ॾे ॻाल्हि सम्झ में नथी अचे तोखे फ़कीर साईं अल्लाह जे नाले ते कुझु ॾे बा कुझु भाईजान हमारा घर खाली है बच्चे और हमारी जो बीबी है वो चली गई है माइटरों के पास अपने उधर गए हुए घर में कोई नहीं है घर खाली है आपको सिंधी समझ नहीं आती ना इसलिए मैं आपको उर्दू में बोलता हूँ घर खाली है चाचा घर खाली आ मजाक न कर बा बुखियो अल्लाह जे नाले ते कुझु ॾे को अब तू ॾिसिया घर खाली आहे बा वन तू ॾिसिया जेको सम्झ में अचे वन बोला खुश कंदो हाँ। सखी मुर्स त हुजनि बा मां चवां थो घर कुझु बि कोन्हे घर खाली आहे तू ज़िद मना अजीब फ़कीर हो यार ये ख़ैरात आहे ज़ोरी आहे जॾहिं चवां थो घर में कुझु बि कोन्हे सॼी आके वयल आहे माइटनि ॾे ॻाल्हि खे सम्झे नथो हाणे हुजनि ॿार त तोखे अटो ॾियनि ख़ैरात ॾियनि को कमीज़ ॾियनि को लटो ॾियनि कपिड़ो ॾियनि जॾहिं घर खाली आहे सम्झ में ॻाल्हि नथी अचेसि पाण ई मोटी ईंदो सॼा कमरा खाली हूंदा आ जाना के आहे त केर न बाक़ी जॾहिं माई हिते न त हे सामान कंहिंजे लाइ हुजे वाह मालिक वाह अहिड़ा अञा 2-3 ॿिया बि पैदा करे जेके सुहिणी जे कॾहिं छिता हुजनि मिड़े 2-300 निकिरी पवंदा हिकिड़ो रखांसि त जीअं पाणी पीए ईअं न सुहिणी करे उन ते मरे वात चुबो कयूं पियो हुजे पाणी त पीए न आ जाना फ़कीर हुयो बसि गीची में पियो निभागो चवांसि तो घर कोन्हे ज़ाल ई कोन्हे मुंहिंजी अब मोला खुश कराई वाकई घर खाली है तुझी माई कोन ही पो हे केड़े कम जा है मां खायूं तो वना अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो मासाद खीरो अॼु मां मौजूदु आहियां बेगारी ते ऐं हमेशह हितां जॾहिं बि किरास कंदा आहियूं त फ्याज़ भाउ खे हमेशह बड़को ॾींदा आहियूं ऐं मच्छी जी मौसम हूंदी आहे त मच्छी खाईंदा आहियूं ऐं बाबो बि गॾु आहे फ्याज़ जो पुटु अलाह त हिनखे ख़ुशि आबाद रखे सो दोस्तों अॼु मच्छी कोन हुई लेकिन अंबनि जो बड़को ॾिनो आहे दवा ईअं हाँ बिल्कुल बाबा बिल्कुल दोस्तों बिल्कुलु बाक़ाइदा अंब पिया आहिनि उहे मां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां थो उहे 5 किले जी थैली भरी पई आहे अंबनि जी वॾी महिरबानी फ्याज़ भाउ लव यू सर लव यू